जेकर तुझो भाउ हिननि वटि आहे त सुभाणे ताईं अव्हां वटि पहुची वेंदो। हुन खां पोइ मल्हार खे अव्हां आज़ादु कयो। बाक़ी ॻाल्हियूं पाण में करे वठंदासीं। वाह वसाई वाह, शाबाश हुजे। सॼे झेड़े जो नोड़ फेराए मुंहिंजी ॻीचीअ में विधो अथई। जा तोखे छा चयो अथई त मां तुंहिंजे खाते में ज़हर मिलाईंदसि? मूं कॾहिं तोखे चयो त मां तुंहिंजे खाते में ज़हर मिलाईंदसि? सियाणी 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 थी। मूं तुंहिंजे लाइ करे जादू सां अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे कई। जादू कूड़ थी ॻाल्हाए तोसां मुंहिंजे बारे में त मूं तुंहिंजे बारे में का ॻाल्हि कई आहे। उहा तोखे मूंखे विढ़ाइण चाहे थी सियाणी। तोखे ख़बर आहे त जादू जिन आहे? पोइ तूं हुनजे घर वञी छाजे लाइ लुपड़ियूं ॻाल्हियूं करे आई त उहा अची मुंहिंजे घर पहुती आहे? मूं चयो न, मूं जादू सां अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे कई। जादू चाहे थी तूं ऐं आऊं विढ़ूं ऐं उहा हिन मौक़े मां फ़ाइदो खणे। वाकई आहे त वॾी ॾह, इन में को बि शक कोन्हे को। हिन ॻाल्हि खे तूं छॾ। भला तूं मूंखे इहो त ॿुधाए त जादू तोखे मुंहिंजे बारे में छा पई चए? हाणे मां तोखे ॿुधाए त जादू तुंहिंजे बारे में मूंखे छा चयो आहे। चवे पई त जेसि ताईं वसाईअ खे पूरो न कंदसि तेसि ताईं मां सुख जो साह कोन खणंदसि। मूंखे सम्झ में कोन थो अचे वसाई त इहा जादू तोसां आख़िर एतिरी चप पई त पई छो आहे? सियाणी, मां तोखे पंहिंजी दिलि जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थी। इहा तूं कंहिंसां न कजां। एतिरी चरी बि कोन आहियां जो वतंदमि तुंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं माण्हुनि खे ॿुधाईंदी। असल में जादू जी नुंहं जो जेको बि ज़मीन जो हिसो आयो हो न, उहो जादू सॼो विकिणी असांखे ॾिनो। उन खां अलावा जेको बि छोरीअ लाइ ॾाज वरितो हुई न, उहो विकिणी असांखे ॾिनो अथई। छा छोरीअ जो ॾाज बि विकिणी छॾियईं? ख़ुदा पुॼेसि, अलाह पूरी करे सरन जी। असल पट करे छॾियो अथई, का बि शइ न छॾी अथई। छोरीअ जा सोन ॾाज में मिलियल हड़ मुड़ सभु। ऐं ॻाल्हि त ॿुध, हुनजा जेके ॾाज में कपिड़ा मिलिया हुया न, उहे बि खणी मूं वटि आई हुई। उनजा बि पैसा वठी वई आहे मूंखां। कपिड़ा? ऐं ॿुध सियाणी, जेके पैसा असां ॾिना हुआसीं न हुनखे, उहे सभु असांजे मथां ते इल्ज़ाम हणे त तव्हां चोरी करे विया आहियो। इन करे मूंसां चप पई आहे। इन जो इहो मक़सदु त उन्हनि जी ज़मीन, उन जो सोन, कपिड़ा लटा वठी पाण ऐं उन्हनि खे पैसा ॾेई वरी चोरी बि तव्हां ई कराई आहे उन्हनि जे घरां। सियाणी, चोरी असां नाहे कराई, उहा असांजे मथां हरू भरू जो इल्ज़ाम थी हणे। चोरी त वसाई तव्हां कराई आहे, अॼु इल्ज़ाम हणण वारो केरु बि नाहे। पंहिंजी नुंहं खे बेवकूफ़ बनाइण जो जादू ऐं जाड़ो जो इहो प्रोग्राम हुयो। ऐं उनजी मिल्कियत बि फबाए विया, मथां छोरीअ खे पादर हणी हुनजे माइटनि जे घर बि छॾे विया अथनि। अरे सर, हलिया बि सी, पर तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो ई न, छिके ॻाल्हायो आहे उन्हनि सां। सुल्तान, माण्हूअ जी तोखे परख न आहे। हर मसइले खे तूं बंदूक जे नोक ते हल थो करणु चाहे, ईअं कोन थींदो आहे। बाबा किथे किथे कुर्ब में बि कमु थी वेंदो आहे, पोइ उते ॾाढो ॾेखारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? रईस, छा था सम्झो त औरतूं वापसि कंदा? हा सावण, औरतुनि खे वापसि कंदा, पर हुन खां पहिरियों ई दोधे खे वापसि करणो पवंदो। हुन दोधे खे सुल्तान वारनि अगवा नाहे कयो सावण। पक ॼाण ते इहो तो वारे पुट वरियाम जो कमु हूंदो। चओ वरियाम खे त हींअर जो हींअर दोधे मां हथ कढे। रईस, हाणे असांजे भाउ जो सोचो। सुल्तानो मञी वेठा आहिनि त मल्हार खे हुननि दोधे जे एवज़ अगवा कयो आहे। बाबा, हिन मां ज़ाहिर आहे त अॻराई असांजे तरफ़ां थी आहे। हुननि पलांद में इहो कमु कयो आहे। जॾहिं दोधो वापसि थींदो त उहो मल्हार मां हथ कढंदा। सामण, तूं वञी वरियाम सां मिल, हुनखे चओ त दोधे मां हथ कढे। सुल्तान, मूंखे नथो लॻे त इहो कदम वरियाम खयो। जेकॾहिं अहिड़ो को कदम खणे आहे न त मूंखे ज़रूरु ॿुधाया। सुल्तान वारनि बि अगवा नाहे कयो, वरियाम वटि बि नाहे, त पोइ कंहिं कयो अगवा? आख़िरी इहो टियों कमु आहे कंहिंजो? मूंखे त लॻे थो त इहो सॼो कमु वरियाम जो आहे। इन करे वरियाम खे समूरी हक़ीक़त ॿुधाए सावण, जीअं मसइले जो हल थिए। जेकॾहिं हू चाहे थो त औरतूं वापसि अचनि त हींअर जो हींअर तोते मां हथ कढे, न त सॼो कमु ख़राब थी वेंदो। ठीकु आहे रईस, मां हींअर ई वञी वरियाम खे चवां। रईस, दोधो शाम जो उन्हनि जे घर पहुची वेंदो ऐं मुंहिंजो भाउ बि सुभाणे पहुचणु घुर्जे।
न त पोइ हथियारनि जा मुंह खुली वेंदा। अलाही न कंदो सुल्तान जो वरी हथियारनि जा मुंह खुलनि। अरे बाबा समूरो मसइलो ॻाल्हियुनि में हल थी वेंदो। मल्हार बि मोटींदो ऐं औरतूं बि मोटींदियूं बाबा। बाबा साईं जीअं तव्हां डर कंदा रहंदव फसुल ई मुंद चढ़ी वेंदी। वरी के तव्हां मर्ज़ी अमल कयो। मुंद चढ़ण कोन ॾींदासीं तुस। फसल त हर हालत में पोखणो पवंदो। बाबा साईं इहो ॿुधायो त ज़मीन ते ट्रैक्टर कॾहिं छॾियऊं? लाउती ट्रैक्टर बि छॾींदासीं। गुराम हिन जो हींअर कहिड़ो कमु आहे? हा गुराम चओ। बाबा साईं कम जी ॻाल्हि करणी आहे। अकेला आहियो? दोस्तो ऐं लाउती वेठा आहिनि, ॿियो त केरु कोन्हे। दादा साईं इहे ॿई बि पंहिंजा आहिनि, पर पोइ बि एहतियातन थोरो साइड त थियो। हा गुराम चओ। अदा साईं जेकॾहिं मलाखड़े खे मचाइणो अथव न त मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधिजो। अदा साईं इहा ई ॻाल्हि अथव। चिणक उथी आहे, हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां हिन जे मथां पेट्रोल हारियो या पाणी। ठीकु आहे गुराम, इन मसइले ते पोइ सोचूं था। ठीकु आहे। ठीकु आहे अदा, थोरो जल्दी सोचिजो। बाबा साईं वरी को नओं मसइलो पैदा थियो आहे छा? दोस्तो अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेकॾहिं हिन वक़्तु वरियाम को वॾो कदम खणे त छा थो सम्झी? हुनजो साथ कहिड़ा माण्हू जेके ॾींदा? पोइ हाणे कन खोले ॻाल्हि ॿुधो। सम्झी वियो ॻाल्हि खे? ठीकु आहे बाबा साईं। त पोइ हाणे लाउती हिन कम में देरि न थियणु घुरिजे। जीअं तव्हांखे अकल थिए हथियार खणी पहुचजो। अदा जॾहिं दिलबर वारनि क़बूल कयो त हुननि ई अदा खे अगवा कयो आहे। छा अबा मल्हार खे अगवा कयो अथऊं? हा मासी। हाणे छा थींदो अबा? वञो वञो हुनखे छॾाए अचो। गुलू तोखे कंहिं चयो त इहा ॻाल्हि घर में कर? हाणे मासी सॼी राति न पाण सुम्हंदी ऐं न वरी असांखे सुम्हण ॾींदी। अदा ॻाल्हि अहिड़ी आहे छा? अदा मल्हार ठीकु आहे। अलाह कंदो राति ताईं घर अची वेंदो, न त सुभाणे ताईं अची वेंदो। अबा इहो तूं थो चए जेके ॿधी खणी विया अथसि, छा उहे एॾो आसानीअ सां छॾींदसि? मासी असां हुननि सां ॻाल्हाए आया आहियूं। अलाह कंदो अधो राति अची वेंदो। ख़ुदा करे दादा मल्हार ख़ैर सां घर अची वञे। असां अॼु सॼो ॾींहुं इन कम सां हुयासीं। रईस खे उन धुरियुनि वटि वठी वियासीं ऐं उन्हनि वाइदो कयो आहे त सुभाणे मल्हार खे छॾींदा। जेकॾहिं हथ अॼु नथा कढनि त सुभाणे ताईं अदा घर पहुची वेंदो। का बि ख़तरे जहिड़ी ॻाल्हि न आहे। मासी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त छा असां परेशान न हुजूं? छा तव्हांखे असांजे चेहरनि ते परेशानी नज़र अचे थी? असांजी बि इहा ई दुआ आहे त अलाह करे ख़ैर सां घर अचे। हाणे जॾहिं अदा मल्हार सुधरी वियो आहे त मसला बि हाणे हुन सां ई था थियनि। बाबा जेकॾहिं मां तोखां पुछां त छा तूं मूंखे इहो कदम खणण ॾींहुं? इन कदम सां पुट मसइलो हल कोन थींदो, अञा वधंदो। बाबा सिर्फ़ तूं 5 ॾींहं इंतज़ार कर, 5 ॾींहं। पोइ तूं ॾिस त दिलबर वारा कीअं था रन खे हिते छॾे वञनि। इहो मसइलो असां हल करे आया आहियूं। तूं हींअर वञी दोते खे आज़ादु कर। महिल असां घर पहुची दिलबर वारा मल्हार खे आज़ादु। न बाबा न, दोदे खे मां तॾहिं आज़ादु कंदुसि जॾहिं दिलबर वारा सोट राणी भाॼाई नज़ीरा खे हिते नथा पहुचाए वञनि। जे दिलबर वारनि औरतुनि खे न छॾियो न पोइ उन्हनि जो जहिड़ो रईस सां थींदो। अठ दिलबर वारनि सां रईस ॻाल्हायो आहे ऐं जेकॾहिं तूं दोदे खे आज़ादु नथो करी त रईस बि असां ते मथां नाराज़ थींदो। ॿी ॻाल्हि त दिलबर वारनि मल्हार खे अगवा कयो आहे ऐं हू हुन मां कोन कढंदा त मथां सुल्तान वारा बि असां जे मथां नाराज़ थींदा। ऐं सभिनीनि मसइलनि जो हल इहो ई आहे त तूं दोदे खे आज़ादु कर
ताकि रनुन के मोटाइण जो ज़िम्मो रईस जो आहे। बाबा जेकॾहिं तव्हां चओ था त मां दोते खे आज़ाद कयां थो, पर यादि रखिजो त दिलबर वारा कॾहिं बि रनुन खे कोन छॾींदा। गुआर दे खबर माओ कीअं हुयो? माओ इहो जेको जुड़े हथां तोॾे मोकिलियो हुअमि, माओ 5000। छाजो माओ, छाजा 5000? विफली छाते तो चिब? हाणे या छॾ पकाई सदोरी, तूं मूंसां राति जो फोन ते कचहरी कोन कंदी आई? हाँ रात जो मां तोसां फोन ते कचहरी कंदी आहियां? तुझो दिमाग त ख़राब न आहे थियो? ॿिया माण्हू मरी विया आहिनि जो मां तो मम चिबिरे सां कचहरी कंदसि? निभागा जेड़ी महिल ॾिस घिटीअ में भॻो बीठो आहे। ही मूंसां मोबाइल ते केरु कचहरी थी करे? बाक़ी ॿी का कोठ में सदोरी पैदा थी आहे छा जेका मूंसां ॻाल्हाए थी? बस वञी दिलबर खे सम्झाए छॾजां त हाणे वाइदे खिलाफ़ी न थिए, ऐं जेकॾहिं हाणे वाइदे खिलाफ़ी कयईं त तोखे वरी असां हिते महिमान बणाईंदासीं। इहा मूंखे ख़बर न आहे त अदा दिलबर तव्हां सां कहिड़ा वाइदा कया आहिनि ऐं हू निभाईंदो या न। बाक़ी जेकॾहिं तव्हां मूंखे विहारणु चाहियो था त भले, मूंखे को बि एतिराज़ न आहे। भाऊ खे वॾो शौक़ु आहे हिते रहण जो। इहो इन करे लाला जो हिन अञा उहे पादर खाधा ई न आहिनि। असां कर्ज़ व्याज समेत मोटाईंदा आहियूं। हाणे तूं हितां खिस्क, जेकॾहिं मुंहिंजो मीटर फिरियो न वरी इते जो हिते पूरो करे छॾींदोसि। आहे मां चवां थो टर टर वञी माइटनि खे मुंहुं ॾेखार। अदा तूं छा थो सम्झी त हू दोते खे आज़ाद कंदा? जेकॾहिं हू दोदे खे न छॾींदा, मल्हार त असां वटि आहे ई आहे न। जेसि ताईं दोदो घर नथो पहुचे असां मल्हार मां हथ न कढंदासीं। अलाह कंदो अदा, हू शाम ताणी वापसि अची वेंदो। हा उन खां पोइ और तूं हुन जे हवाले कंदो? जेकॾहिं हू पाण वञणु चाहे त पोइ असां केरु न उन्हनि खे रोकण वारा। पोइ तुंहिंजो छा थींदो अदा? इहा कहिड़ी बकवास थो करे? हा मुंहिंजा भाउ, हा मूंखे सभु ख़बर आहे। तूं ऐं राणी पाण में प्यार था कयो ऐं ॿियो त शादी करण जो इरादो बि अथव। न दादा न, मां राणी खे धोखो नथो ॾियणु चाहियां, छो जो हू मस्ताने सां मोहबत करे थी ऐं हुनजो मस्तानो मां न आहियां दादा। ऐं इहो राज़ हिकु न हिकु ॾींहुं त खुलणो आहे ऐं खुली वेंदो। पोइ राणी मूंसां मोहबत न नफ़रत कंदी। इन करे मां राणी खे धोखो न ॾींदुसि। ऐं ॿी ॻाल्हि त मां बि इहो ई चाहियां थो दादा त राणी वापसि मोटी वञे ऐं मल्हार ऐं राणी जे विच में तलाक न थिए। अदा हुनजो असुल मस्तानो केरु आहे? हुनखे तूं छॾ, तूं हाणे मल्हार वञ, हूअ जायो कैद में हूंदो। तूं वञी मल्हार खे आज़ाद करे ऐं ॿाहिरि मां घर हलां थो। जेकॾहिं दोदो आज़ाद थी घर पहुचे थो त पोइ मां फोन कंदुसि ऐं मल्हार मां हथ कढी छॾिजे। अदा जेकॾहिं दोदो वापसि न अचे त पोइ मल्हार खे असां ओसी ताईं पाण वटि रखंदासीं जेसि ताईं दोदो घर नथो पहुचे। ठीकु आहे अदा, जेकर दोदो अची वञे न त मूंखे फोन करे छॾिजांइ। फोन कंदुसि पर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मल्हार मां उतां ई हथ न कढिजां। मल्हार खे वञी हुनजे ॻोठ पहुचाइण तुंहिंजी ज़िम्मेवारी आहे।
तव्हांजी तारीफ़ चङी तरह कराईंदासीं सुहिणा साईं, पर हिते न, अलॻि में थी अॻियां थी छो हलां? हिते तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, इज़त सां हलींदो जा। मां न हलंदुसि। हलंदा त तुंहिंजा वॾा बि, तूं केरु थींदो आहीं? नरारो। हल अॻियां थी। तव्हां इहो सुठो न पिया कयो। असां सुठो कयूं था जा न, तूं अॻियां थी हलो, हल डायरेक्ट। शाम थी आहे, हिन वक़्त ताईं अञा दोदो घर में आहे पहुतो। हिन वक़्त ताईं त दोदे खे अचणु घुरिजे हा। पुट थी सघे थो दोदे खे तेसी ताईं आज़ाद न कनि जेसि ताईं तव्हां मल्हार मां हथ नथा कढो। बाबा अकबर खान वाइदो करे विया, जेसि ताईं दोदो नथो पहुचे असां मल्हार मां न कढंदासीं। असांजे बारे में रईस छा चई वियो? तव्हांजे बारे में मूं रईस सां न ॻाल्हायो। जेसि ताईं दोदो नथो पहुचे इन मसइले ते के बि ॻाल्हियूं न थींदियूं। पर तव्हांखे इहा पक आहे त दोदे खे सुल्तान वारनि अगवा कयो आहे? ॿियो त असांजो को बि दुश्मन न आहे। इहो कमु सुल्तान जो आहे या पोइ वरियाम जो। जॾहिं रईस विच में आहे त उहो ई त मसाले जो हल कढंदो। अलाह भलाई कंदो बाबा, असां बि नथा चाहियूं त का खून रसी थिए। तो दोदे खे छॾियो थी? जी बाबा, दोदो न पंहिंजे घर हूंदो। पुटान खेर असां राणी नज़ीरा घर वापसि अची वञा त सुल्तान सां ॻाल्हाए तुंहिंजी शादी जी तारीख़ वठां। बाबा तव्हां त चओ था त दिलबरदार रेस सां वाइदो कयो आहे, पर मूंखे कोन थो लॻे त दिलबरदार पंहिंजो वाइदो पाड़ींदा। हुननि इहा सिर्फ़ चाल खेॾी आहे पंहिंजे भाउ खे आज़ाद करण जे लाइ। हाणे जॾहिं मूं दोदे खे आज़ाद कयो त सुभाणे वरी हुननि जूं ॿियूं ख़बरूं हूंदियूं। पुटु जेकॾहिं हुननि वाइदे ख़िलाफ़ी कई न त पोइ रईस हुननि सां मुंहुं ॾींदो। जेकॾहिं इज़त सां हुननि औरतूं वापसि न कयूं न त रईस हुननि जे घर में घिरी इहे औरतूं वापसि वठी ईंदो। बसि असांखे पंहिंजूं औरतूं वापसि घुरजनि। हाणे इहा रईस जी ज़िम्मेवारी आहे। रसूल क्या ॾिठो त कोन? न बाबा साईं, कम पूरी सफ़ाई सां करे आया। हाणे मलाखड़ो ने सिर मचंदो तो सो, छो त सुल्तान वारनि मूंसां सलाह ई न कई। वठी हलिया, छो त हींअर हो जेको कुझु बि एतबार कनि था ऐं पाण खे सभिनि खां वधीक हमदर्द अकबर खान खे था सम्झनि ऐं मूंखे ताश जे जोकर जियां कढी ॿाहिरि फिटी कयो अथऊं। पर शायदि उन्हनि खे इहा ख़बर न आहे त राणा खान ताश जो उहो बादशाह आहे जंहिंखां सवाइ रांदि अधूरी आहे। वरी झुकंदा बाबा साईं, सुल्तान वारा तव्हांजे कदमनि में वरी झुकंदा। ऐं हा, उन्हनि खे मां झुकाईंदुसि तव्हांजे कदमनि में। पर मूं बि अहिड़ी रांदि रचाई आहे लाहौती, जो दिलबर वरियाम ऐं सुल्तान वारा पाण में विढ़ी मारींदा, पर हिक ॿिए जा यूंठा पटींदा। सभु हिक ॻाल्हि ते हैरान हूंदा त आख़िर छोरो वियो त वियो कान्हे। फिलहाल असां हिन छोरे दोदे खे अहिड़ो अतीको कयो आहे जिन जे मालिकनि खे त छा, पर कंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी छोरो काॾे गुम थी वियो। हिक ॻाल्हि जो ख़्यालु कजो, सुल्तान वारा तव्हांखे वखड़ ॾेई ज़रूर पुछंदा, पर लाहौती ईअं न थिए जो ॿ चबाहणी सभु सचियूं करे वेही रही। बाबा साईं, ॿार न आहियूं जो सुल्तान असांखे बेवकूफ़ बणाईंदो। तव्हां दिलजाए कयो। बराबरि ॿार न आहियो, पर सुल्तान उहो अहिड़ी का बि अथव जो अहिड़नि वकड़नि में आणींदो जो ख़बर ई कोन पवंदव ज़मीन पेरनि हेठां कॾहिं निकितव ऐं फाको अची कॾहिं कयो। बाक़ी हूअं त मूंखे ख़बर आहे लाहौती तव्हां महाराजा ॾाठा हो, इन करे थो चवां त तव्हां होशियारु रहिजो। जेकॾहिं सुल्तान खे बहाना बि तव्हां में शक पियो त पक ॼाणो तव्हां ॿिन्ही जो क़बर ताईं पीछो कोन छॾींदो। इन करे चवां थो त इहो वधि में वधि ख़्यालु रखिजो त जीअं बिड़क ॿाहिरि न निकिरे। असांजे तरफ़ां का बि लापरवाही न थींदी बाबा। थियण बि न घुरिजे, जेकॾहिं थियो त वॾे मसइले में अची वेंदो। ऐं हाणे सुल्तान ऐं दिलबरारनि जे विच में अहिड़ी वाह भड़कंदी जो वञी थींदा सत ख़ैर।
कोड़ा छा थियो है नके अलाए मथो फिरे तो सलाह जा जुड़ियो काथे आ छो जुड़े जो छा मां पेरो खई थी वता जा जो मुखो तो पुछी ते जुड़ियो काथे आ मूंसां मने थो न यो सिधो सौदो को आहे न छड तू कोड़े जी गाल नखे तू मुखे यो बुधा तो सदोरी तो सा कदे मोबाइल ते गालावा हा हा छो न रात जो रोज मूंसां फोन ते कचहरी कंदी आ ने भागा को मुखे बुधा बेचारो अदो काडो कूड़ो थियो सामो त सदोरी मने ही कान थी ऐ सामू तो सा शर्माई दी कने हां सामो सदोरी शर्माए थी करी से न घणो बताल तू त माठ कर मोआ जण मु हिकड़िया माव खाधो छा बुधी मलुक हां इहो छा चई सदोरी थोरो माव खाधो बाकी बियो असा ने मोटाए मोकलियो है न वो खाधोसी भला सदोरी असा ने माव मोकले ऐ असा न खाऊं जे करे तू मुखे चवे हा त मां माए लाए तोखे जवाब दिया मां सब समझा तो बाहर न हा तू जे ही सियाणी रे विच में जेको कुछ हले तो अरे मुआ हाने गोट थियण जो इरादो आ पुराण बात निकुर वो ने भागा हाने तुझी भी शादी में कब्र सा कराई दस मां असली तत्ती भैया प्यार जे पानी जो ठुक भी कोन तो वैसा मां तव्हां तरफ़ इन करे बंद पयो आहियां जो अञा ताईं मुंहिंजो भाउ घर न आहे छा वो अञा ताईं घर ताईं न आहे पहुतो घर किथों पहुचंदा चढ़ी वियो राकास जी रुख मुंहिंजे भाउ खे अगवा करण जे पोयां कंहिंजा हथ जंहिंजा बि हथनि मूं हुननि सां ॻाल्हाए छॾियो आहे जे अञा बि घर न आहे पहुतो त अॼु राति ताईं पहुची वेंदो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो जंहिं अगवा कयो आहे तव्हां मूंखे हुननि जा नाला छो नथा ॿुधायो अॼु राति जेकर तुंहिंजो भाउ तुंहिंजे घर ते न पहुतो त पोइ मां तोखे हुननि जा नाला ज़रूरु ॾींदुसि इहो अकबर ख़ान जो तोसां वाइदो आहे ठीकु आहे रेस मां तव्हांजे वाइदे ते एतबार कयां थो जेकॾहिं अॼु राति ताईं मुंहिंजो भाउ घर न पहुतो तव्हां तरफ़ वरी ॿीहर ईंदुसि गुलाम जी बाबा साहब वञी सावणी वरियाम खे वठी अच किथे हुजनि ॻोल्हे हुननि खे हिते वठी अच जी बाबा